अवांखे भली कार 8 दर्जे में। शागिर्द साथियों, तव्हांखे भली कार 8 दर्जे जी अंग्रेज़ीअ में, हिनखे मिडल स्टेज इंग्लिश भी चवंदा आहिनि। शागिर्द साथियों, हाणे अचो त पाण पंहिंजे किताब जो टाइटल ॾिसूं। वाह, केॾो न ख़ूबसूरत टाइटल आहे। ॾिसो त सही, कुदरत जा, सक़ाफ़त जा ऐं तारीख़ जा रंग हिन ते नुमाया आहिनि। शागिर्द साथियों, हीअ आहे उहो कंटेंट जेको पाण पंहिंजे किताब में पढ़ंदासीं। पंहिंजे किताब में 7 यूनिट हूंदा ऐं हर हिकु यूनिट में 6 शयूं हूंदियूं। तव्हां ॾिसी रहिया हूंदा 1.1, 1.2 ऐं अहिड़े नमूने सां 1.6 ताईं। अॼोकी हिन वीडियो में पाण उन्हनि 6 शयुनि ते सरसरी नज़र विझंदासीं जेके पाण खे हर यूनिट में पढ़णियूं आहिनि। सौ खां पहिरीं हर यूनिट में रीडिंग कम्प्रीहेंशन हूंदो। हिन में को सबक़ु हूंदो, का कहाणी हूंदी या को पोइम वग़ैरह हूंदो जंहिंखे पाण पढ़ंदासीं ऐं माना समेत पढ़ंदासीं हिन खे। उन खां पोइ स्पीकिंग में को नंढड़ो सबक़ु हूंदो जंहिंमें डायलॉग हूंदो। तव्हां 6 ऐं 7 में बि प्रैक्टिस करे आया हूंदा। उन खां पोइ एक्सरसाइज़ शुरू थींदी, लैंग्वेज प्रैक्टिस। 3 नंबर ते हिन में ग्रामर बाबति एक्सरसाइज़ हूंदियूं या जेको पाण सबक़ु पढ़ियो हूंदो उन बाबति। उन खां पोइ 4 नंबर ते राइटिंग जे बारे में हूंदियूं जंहिंमें पाण पंहिंजी राइटिंग इम्प्रूव कंदासीं, कंपोज़िशन, का शइ लिखणु वग़ैरह। उन खां पोइ 5 नंबर ते स्टडी स्किल्स हूंदियूं, यानी पाण पढ़ाईअ जूं महारतूं सिखंदासीं त जीअं पाण पंहिंजी पढ़ाईअ खे कीअं बहितर बणाए सघूं। ऐं आख़िर में हर यूनिट जे आख़िर में 6हों जेको हूंदो सो फन हूंदो, हिकिड़ी एक्सरसाइज़ जंहिंखे पाण इंजॉय कंदासीं। सो उमेदु आहे त तव्हां सां गॾु पढ़ंदे ॾाढो मज़ो ईंदो। महिरबानी।